مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان يخرج منهما اللؤلؤ والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان وله الجوار المنشآت في البحر كالأعلام فبأي آلاء ربكما تكذبان سبحان الله كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين سبحان الله سبحان الله चओ सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान जी तिलावत वणी आहे अल्हम्दुलिल्लाह रब जो मिठो कुरान ऐं मुर्शिद कामिल सामा हुजनि अल्हम्दुलिल्लाह इहो सोन ते सुहागो आहे अल्हम्दुलिल्लाह असां जा भाग आहिनि जो अॼु असां हिन दरबार ते रब जो कुरान मदीने वारे साईं जी सना ॿुधूं था ऐं पंहिंजे मुर्शिदन कामिलनि जी ज़ियारत बि थी रही आहे चओ सुभान अल्लाह हाणे नात जे लाइ साहिबज़ादा साईं अबू तुराब करमी के गुजारिश कंदुसि त जे असां तव्हांखे नात रसूल मक़बूल ॿुधाए चओ सुभान अल्लाह जी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल संभाल कर
माशाअल्लाह हाणे ना जे लाइ मोहम्मद सली करमी के गुजारिश करे असां सां सां ॿुधाए चओ सुभान अल्लाह। मुर्शिद जमात निवारा मुझा प्यारा, मुर्शिद जमात निवारा मुझा प्यारा, सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह, सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह। साई चादरा मुर्शिद प्यारा, साई चादरा मुर्शिद प्यारा, सदा वसई दरगाह तुझी सदा रही हो असांजो इश्क असांजो कबूल पेश ओ इश्क असांजो, ओ इश्क असांजो कबूल पेश ओ वारा यारा ओ वारा यारा सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह, सदा वसी आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह। ओ किनारा को झिड़ाऊं, ओ किनारा को झिड़ाऊं, सिक जा गुलामारा सदा वसे दरगाह तुझी सदा रही, सदा वसे दरगाह तुझी सदा रही। हो तुझे दरते सलीम दो, ओ तुझे दरते सलीम दो, भाग भुगन का भला रामा दिलवारा, क्या भाग भुगन का भला रामा दिलवारा, सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह, सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह। ओ मुर्शिद मालिवारा मुझा प्यारा, ओ साई चाचरवारा मुझा प्यारा, सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह। माशाअल्लाह वही मोहम्मद सलीम भुट्टो साहब जिनके अल्हम्दुलिल्लाह जी निगाह करिया केड़े भी कैटेगरी सां जो ताल्लुक हुजे पर अल्हम्दुलिल्लाह जे दिल में अल्लाह के हबीब जी मोहब्बत होंदी आ। चओ सुभान अल्लाह। कई शायर फरमाए मोहब्बत जन जे मन में से मेरा कीन थियन, अवल गई सजो अल्लाह के पो खल्क जी खिदमत कन, उहे कीअं न वली थियन जिन इश्क कयो अल्लाह सां। अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिदन जा जेके भी आस्थाना आहिनि उते अल्हम्दुलिल्लाह सखा हली रही आहे, नंगर हुजे अल्लाह जे रसूल जी मोहब्बत हुजे, हर टाइम हर वक्त सखाई सखाए। चओ सुभान अल्लाह। हाणे नाते रसूल मक़बूल जे लाइ
गुजारिश कंदो साहबजादा सही हसन मोइनुद्दीन करमी नक्शबंदी के तासा तवा के महबूब जी सना बुधान चओ सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गशीश के मोहब्बत में पढ़ो सल्लल्लाहु अलैका या दिल पर साई आहे जिंदा आबाद क़यामत ताईं। दिल पर साई आहे जिंदा आबाद क़यामत ताईं। मोहब्बत वारा ईंदा आहिनि जो सुभान अल्लाह। मोहब्बत वारा ईंदा निमत बरकत वठंदा आहिनि। मोहब्बत वारा ईंदा आहिनि निमत बरकत वठंदा आहिनि। हो दिल बर दर ते जेको आयो थियो दिल बर दर ते जेको आयो थियो शाद क़यामत ताईं। अल्लाह अल्लाह जी तवारा सब जवान अल्लाह अल्लाह जी तवारा अल्लाह अल्लाह जी तवारा अल्लाह अल्लाह जी तवारा जारी हुआ जी होंगारा जारी जी होंगारा। वो दुश्मन बर्बाद वो दुश्मन बर्बाद करनी आबाद क़यामत ताईं। दुश्मन बर्बाद करनी आबाद क़यामत ताईं। हो रोज़े ज़ैया जो फेज़ बरकत सुने महबूब इलाही जो बरकत मतली वारे जो फेज़ बरकत नजर अचे लतीफ़ इनायत नजर अचे लतीफ़ इनायत। वो कलंदर जो मिठो पीर कलंदर जो मिठो पीर आशाद क़यामत ताईं। हिदायत आबाद रहंदी आबाद क़यामत ताईं। दिल पर साईं आहे जिंदा आबाद क़यामत ताईं। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह इहा ई दुआ है त असां तव्हांजे मुर्शिद जा सभु आस्थाना आबाद आबाद चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हाणे बयान वास्ते हज़रत अल्लामा व मौलाना साहिबजादा साईं करमी मीडिया जा चीफ ऑर्गेनाइजर साहिबजादा साईं मोहम्मद जमा करमी नक्शबंदी की गुज़ारिश आहे त अचे असां तव्हांखे पंहिंजे बयान सां मुस्तफ़ीज़ करे चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह व ला रसूल बअदह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
يوم ندعو كل أناس بإمامهم صدق الله مولانا العلي العظيم मुंहिंजा दोस्तान इकरामी असां खुश नसीब आहियूं भागनि बख़्तर वारा आहियूं जो अल्लाह असांखे सुहिणो दिलबर मुर्शिद अता फरमायो आहे जंहिंजो दीदार असांजे गुनाहनि खे मिटाइण जो ज़रियो आहे जंहिंजी गुफ़्तार असांखे सिधी वाट ते हलाइण वारी आहे जंहिंजो कलम असांखे सुन्नत मुस्तफ़ा जो रंग लॻाइण वारो आहे जंहिंजी तक़रीर असांखे सुधारण जो ज़रियो आहे जंहिंजो ख़ुदि वजूद हिन उम्मत जे लाइ आले सुन्नत वारनि जे लाइ बास फ़ख़्र आहे अल्लाह जा करम थिया जो अल्लाह असांखे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो आहे अल्लाह जी अता आहे अल्लाह जी सखा आहे अल्लाह जी मेहरबानी आहे जो अल्लाह असांखे अहिड़ो मुर्शिदनि जो सरदार ख़ुदि मुर्शिदनि जो अॻुवान अहिड़ो कामिल मुर्शिद तोखे मूंखे अता फरमायो आहे अॼु दिलबर जो दीदार करे दिलि ठरे थी कॾहिं कॾहिं दिलि ठरी वेंदो आहे त वध करे सुभान अल्लाह अॼु दिलबर जो दीदार आहे सोणे दिलबर जो आस्तानो आहे आशिक़ जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे की न मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया ओ मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया ॾिसी दिलबर जी दरबार दीदार थी विया ॾिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी विया मिलियो मुर्शिद मणियादार दीदार थी विया ओ परे परे खां फ़क़ीर ॾिसण आया बाजो पीर आया हो न परे परे खां किराया भरे भाड़ा भरे पंहिंजा घर छॾे दिलबर दीदार जा आया हो ओ परे परे खां फ़क़ीर ॾिसण आया बाजो पीर थियो साहो आसुदीर जिए जिए दिलबर पीर दिल चवे थी ओ परे परे खां फ़क़ीर ॾिसण आया बाजो पीर थियो साहो आसुदीर जिए जिए दिलबर पीर थी वई पार गरीब करार थी विया मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया अल्लाह जे क़ुरान फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम उन ॾिहाड़े ते अल्लाह तबारक व तआला माण्हुनि खे उन्हनि जे अॻुवाणनि जे ज़रिए अॻुवाणनि सां सॾु कंदो कहिड़ा माण्हू कहिड़ा आहिनि जंहिंजो फलाणो अॻुवान कंहिंखे सॾु थींदो अचे रहमतपुर वारनि जो हुबलार कंहिंखे सॾु थींदो अचे कंबर वारनि जो हुबलार कंहिंखे सॾु थींदो अचे सजन साईं जो हुबलार हिननि आशिक़नि खे सॾु थींदो करमी किथे आयो अचो तव्हां दिलबर सां गॾु जन्नत जा हक़दार थियो हर माण्हू खे हुनजे अॻुवान सां सॼो वेंदो हबीबनि फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंजा अमाल दुनिया में अहिड़ा हुआ जो जहन्नम जा ॿारनि थींदा जहन्नम जो उन्हनि खे ठिकाणो मिली वेंदो जॾहिं अल्लाह जे वलीअ खे अल्लाह ताला जन्नत जो हक़दार बणाईंदो वलीअ सॻोरो जॾहिं जन्नत जो पासो ॾेई जहन्नम जे किनारे खां जन्नत ॾे वेंदो उहो माण्हू किनारे खां उन वलीअ पंहिंजे मुर्शिद खे ॾिसी सुञाणे वठंदो त सॼो कंदो ओ मुंहिंजा मुर्शिद ओ सोना दिलबर साईं ओ मातली वारा हाथी दा पर मां तुंहिंजो मुरीद आहियां मां मातली बि ईंदो हुयसि दरबार हिदायत बात बि अची तुंहिंजो दीदार कंदो हुयसि अल्लाह जो वली मोटंदो हज़रत अबू सईद खुदरी रिवायत करे थो हबीबन फरमायो वली मोटंदो अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदो रब्बना इख्वानुना कानू युसल्लून माना व यहज्जून माना व यसूमून माना ओ मौलाए असांजा भाई रहन जेके असां सां गॾु नमाज़ूं पढ़ंदा हा असां सां गॾु रोज़ा रखंदा हा असां सां गॾु इबादत कंदा असां जे आस्थाननि ते ईंदा हा आया हो न
अजो को दिहाड़ो सनी गवाही वारो दिहाड़ो अल्लाह जो वली बरदा इलाही में अर्ज कदो मौला के असां जा भाई रहने अल्लाह ताला फरमाइंदो ए मुजा दोस्त दुनिया में तो रब के राजी कयो ए दिल दरसमा अज मां रब तो के राजी थो गया बन जेके सुनानी थो जेके जानी थो उनके पान सागर जन्नत दे वठी वने वो दे तो जला मुजला कतला गुनाहगार भी हुदा पर वली जी शिफात के सदके सोने दिल पर साईं जी शिफात असांखे अल्लाह नसीब फरमाई असां त भागन वारा आहियूं असां त खुश नसीब आहियूं जो अल्लाह असांखे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो दिल ठरे थी न दिल पर सोने शान ॿुधी ओ मुर्शिद मातली वारा मुंहिंजा कामिल कुर्बन वारा तुंहिंजो शान वधायो मौला तुंहिंजा जग सॼे में नारा जिथे वञो ज़िंदगी कुंज कुर्च शहरनि में वञो या ॿाहिरनि में वञो तव्हां वीडियो ॾिसी ॾिठो हूंदो ओ झंझल में उठंदा चारे को फ़कीर तॾहिं बि अल्लाह अल्लाह जी तवार करे थो उते बि दस्तार बदलंदसि इहो दिलि पर पंहिंजो फेल आहे ओ मुर्शिद मातली वारा मुंहिंजा कामिल कुर्बन वारा तुंहिंजो शान वधायो मौला तुंहिंजा जग सॼे में नारा रब तोखे ॾिठी सरकारी तो उम्मत आहे सुधारी आहे कि न तव्हां पंहिंजे इनायत में ॾिसो पंहिंजी पोई ज़िंदगी खे ॾिसो ऐं दिलि पर साईं जी सोबत में अची पोइ वारी ज़िंदगी खे ॾिसो रब तोखे ॾिठी सरकारी तो उम्मत आहे सुधारी साईं तुंहिंजी दुआउनि जी दरगारा खपे न दुआ दिल पर साईं साईं तुंहिंजी दुआउनि जी दरगारा मुंहिंजा कामिल कुर्बन वारा तुंहिंजो शान वधायो मौला तुंहिंजा जग सॼे में नारा इंशाअल्लाह क़यामत ताईं इहो नारो बुलंद हूंदो जिथे वेंदो त नारो इहो हूंदो तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं दिलबर साईं अल्लाह तबारक व तआला चाहत के मुर्शिद जो सच्चो हुदार बनाए मरण माल बोले मुर्शिद की मोहब्बत में कलमे सा असा के अल्लाह लादानो नसीब फरमाए ए क़यामत वाले दिहाड़े ते दिलबर सोने सा गड गड जन्नत जो हकदार बनाए रब करीम जो चवण तंदो बुदन पन दरगाह को उसने कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन चो सुभान अल्लाह दौरान बयान असां जी इन कालम जा मशहूर ऐं मारूफ खतीब हज़रत अल्लामा मौलाना सदाम हुसैन तारी रुफ़कान सां असां जी हिन महफ़िल में शरीक थिया साईं खे सां भली करे चवंदा चओ सुभान अल्लाह हाणे बयान वास्ते हिन इदारे जा हिन दरबार जा मुदरिस हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला साईं मौलवी अब्दुल कादिर लिगारी करमी के गुज़ारिश आहे मौलाना सदाम हुसैन तारी के गुज़ारिश आहे चंद लम्हा बयान कर बुधाए चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू सदक़ल्लाहुल अज़ीम। बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाता था अवल अल्लाह अलीम आला आलम जो धड़ी कादिर तेरी कुदरत सी कायम आहे कदीम वाली
वालिद वदहु राज़िक रब रहीम सौ सारा सचो धनी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान दी शाहज़ाद फरमाता जोड़े जोड़ जहान दी जदा जोड़ियाई खावद खास खल्के मोहम्मद मुकाए कल मौते करीमते चिटो चयाई अन मौला कबाउ कमाबूबी योताई लिखी जिनाई भई सराहो सैयद पे सभी तारीफों वहदहु ला शरीक दी जात को सुहन जय मालिक करीम अजावा सासे दरबार आलिया हिदायत आबाद शरीफ में मुस्तफा करीम जी पाक मिलाद नसीब फरमाइया बेहद दरूद महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे मता जंज सदके अल्लाह ताला आशा से बिनी जान जो बनायो नेमतों खुशू नसीब फरमायो आगो दरूद और सलाम के बाद निहायत वाजिब एहतराम सदर महफिल मीर मजलिस पीर तरीक़त रहबर शरीयत उस्ताद उलमा शेखुल मशाइख हजरत किबला साईं महबूब दिलबर साईं दामत बरकात मालिया वसलन जा साहिब ज़ाबलान आई प्यारी जमा सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्हम्दुलिल्लाह ए अल्लाह जो एहसान रब करीम जा करम आगन असा कोटड़ी वारन जे मथा जो अल्लाह वारन जा आसपास आसा जे अंगन ते जो सुभान अल्लाह आवाज जे दिल ठरे थी हथ खड़ी जो सुभान अल्लाह आए खुदा दी रहमत है अल्लाह दी बरकत मातलीब पंध परे कोने को सारे आबाद में पंध परे कोने को कंडियारों में पंध परे कोने को वीर शरीफ पंध परे कोने को कंबर शरीफ पंध परे कोने को पर अल्लाह वारन दी मेहरबानी या अल्लाह वारन दी सखा है यो अल्लाह वारन जो करम है जो घर बैठे आशिकन के बाजा दीदार कराइन था अल्लाह इल्ल जो सायो अवा सादे बताता दे रुकाय मुदायम रखी रब करीम दी जात बरकत फरमाए तो कुल बिफदलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफरहू सोना हबीब अवा चो इल्ल के जदा मा अल्लाह जो फजल मिलेवा मा अल्लाह दी रहमत मिलेवा मा अल्लाह दी मेहरबानी थेवा तो खुशी जो इजहार कयो खुश थियो मा अल्लाह जो शुक्र अदा कयो थोड़ी तवानी तवज्जो करो अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद कामिल जो दीदार बती रहो वा मुस्तफा करीम दे मिलाद में भी शरीक आयो अल्लाह ताला फरमायो तो कुल बिफदलिल्लाह व बिरहमतिही जदा मा अल्लाह जो फजल मिलेवा मा अल्लाह दी रहमत मिलेवा मुजा अदा अल्लाह ताला ही जिंदगी दिनी आहे या जिंदगी अल्लाह जो फजल पर जेकदे या जिंदगी रसूलुल्लाह दी शरीयत के मुताबिक पाण गुजारू था इन जिंदगी के अल्लाह वाला दी सोबत में पाण गुजारू था इन जिंदगी के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी में गुजारू था या अल्लाह दी फजल जिंदगी असा जे रहमत आहे एड़ी तरह सां औलाद अल्लाह ताला अता फरमाया है औलाद तो खुदा जो फजल औलाद खुदा की नेमत पर जे सालेहा सदूर हुआ तो अल्लाह दी रहमत आहे भाइरन जा रिश्ता करीम नसीब फरमाया है पर आज अफसोस सा चवणो पए तो सगा भाइर हिकड़े पीर माव जा पुत्र खान का परे लगा बैठा हो धार लगा बैठा हो मदीने वारो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहाज में आयो अल्लाह दे हबीब के रब करीम कायनात में मोकले करे फरमायो सोना वन ऐ मोटी मखलूक के अंदर प्यार मोहब्बत वेरा इकदारी देहा मा अल्लाह जो जिक्र बुधा मा अल्लाह जो शान बुधा ये जेके हिकबे का परे थी जुबान चल के धीर दी सुजान काने का न्याणी दी अदमत काने का पी माओ दी शनास काने का अम्मा आमना दे लाल के अल्लाह ताला कायनात में मोकलियो अम्मा मोहम्मद विचजल के वनी पाण में मिलाया भाइर आगन पर जेके भाइरन जो रिश्तो पाण में मजबूत था मोहब्बत आहे त खुदा दी रहमत आहे अपो अम्मा बा अल्लाह दी रहमत आहे फजल आहे पर अज लिखा मो आवाज सामो आयत सगोरी पढ़िया हिनमा मुराद अम्मा आमना जो लाला अल्हम्दुलिल्लाह आले सुन्नत जो एतकाद असा जो ईमान आहे त मदीने वारो घोट अल्लाह जो फजल भी आहे त अम्मा आमना जो लाल रहमत भी आहे मानू कोण वनी पीर कंदा न को पीर भंगोरो को पीर चर्ची के जे अकीदे दी खबर काने का मजहब दी खबर काने का उन दे नस्ल दी खबर काने का पर अल्हम्दुलिल्लाह जिकरे अवा असा पीर कामिल करतो आयो खुदा जो फजला जे पीर रसूलुल्लाह दी शरीयत से कान वारो अल्लाह दी रहमत आहे
साईं में मेहरबानी जो साईं जो हुकुम फरमायो असा साईं जो दीदार करायो वधी साईं किताब पढ़ा जलवा बुधाए सुभान अल्लाह अल्लाह ताला के सलामत रखे महबूब जी मिलाद जी औलादे को शेर पढ़न तो सुरमई सी रात थी चांद भी चमक रहा पूरे दिया लाडू शायर लिखो सुरमई सी रात थी चांद भी चमक रहा चांद जिसके चाह में दर बदर भटक रहा सीना ए शैतान में खौफ सा खटक रहा बार बार खौफ से सर को यूं झटक रहा अरे कौन आ रहा ये किसका इतना शोर है ईसा मूसा सब नबी और थे ये और है शरब गरब इतने में नूर से नहा गए आई आवाज ये मुस्तफा आ गए हुजूर आया वडो कमाल थियो वडे में वडो कमाल एक तरफ हलीमा थी एक तरफ जहान था तो हलीमा बेचारी कदी उठदी सी कदी बहंदी सी और टिकदी ढंदी रहंदी सी उन कोई न नाल बिठांदा सी उन कोई न नाल रलांदा सी उंदी लगदी के वे दिहाड़ी सी दी चाची सा तू माड़ी सी चाची दी जड़ी माई सी ओदा नाम हलीमा गाई सी आखिर विच मक्के आई सी जाके वो पटियाई सी बुआ उखड़काई सी फिर झोली में हुंदी खाली सी आखिर वो बुआ मिलिया है जिंदा चंद भी कलमा पढ़िया मदीने जे साईं के हलीमा साईं खणी आई एकड़ो दी बदी टे दी दायूं आयूं बनसद दियां जो दाईयां ने चलकोल हलीमा आईयां ने सब कहंदी बाहर आंदी नहीं सानू शक्ल विखांदी नहीं कितू खांदी आई कितू पींदी आई कहंदी हलीमा दाईयां नु खैरियत पुछण आईयां नु कि मैं बाहर आंदी नहीं सानू शक्ल विखांदी नहीं न खांदीयां न पींदीयां न खांदीयां न पींदीयां मैनू मतलब जांदी है सरकार दा मुंह चुम लेंदी है न खांदीयां न पींदीयां जब मुझे महबूब मुस्तफा वो सुबह रफी की सहर का उजाला वो जिसको बहारों ने सदियों में पाला जिसे हक ने खुद आप सांचे में डाला वो बरकत का करता वो रहमत का जाला वो आदम का ईसा सभी का हवाला फलक चांद सूरज सितारे गवाहे ज़मीन के हकीकत नज़ारे गवाहे वो आया है जिसने जहां को संभाला हुस्न की नज़ाकत उमंगों की माला हर नूरी बशरी से बेहतर और वाला जो समझे तो कोई उसे होश वाला महबूबा के समझने के लिए होश की जरूरत है किबला सजी उम्र असा के चवंदा रहा ता मुशरिक आयो बिदती आयो हिन वारे असा में हिम्मत करे चयो सुन कटड़ू तो मते करे सुभान अल्लाह हिन वारे असा में चयो सी बाबा जे करे असी बिदती आयो असा वडा वडी बर्दाश्त कैसे हिन वारे हिम्मत करे असा जे करे कुराड़े इनन के चयो कटड़ू कडी पिया अतलो मते करे सुभान अल्लाह अल्लाह तमने तन के सलामत रखे मां चयो जे करे तू वली नु गुस्ताख तो के कटड़ू न चुन बेचारे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाण जेड़ा पियो सने यार तो के कटड़ू न चुन जो समझे तो कोई उसे होश वाला वो आदम ने अपनी निगाहों में देखा वो तकलीफ के कुदरत की बाहों में देखा वो इज्जत में अव्वल अजमत में अव्वल शौकत में अव्वल इज्जत में अव्वल इज्जत में अव्वल चाहत में अव्वल कुदरत में अव्वल आदम से पहले मूसा से पहले ईसा से पहले वो तौहीद रब की सुनाने है आया वो उम्मत को सीने लगाने है वो तौहीद रब की सुनाने है आया वो उम्मत को सीने लगाने किस तरह के किंगरे गिरे जा रहे हैं यहूदी में देखो मरे जा रहे हैं कौन आया जमाले मुअल्ला कमाले ताला जमाले मुअल्ला कमाले ताला निगाहों की जन्नत जन्नत नबूवत का ताला नबूवत का आखो ताला नबूवत का हाणे को खानो छे ऐ छवे में नबी आया सी जंदा से ने जमाले मुअल्ला कमाले ताला निगाहों की जन्नत नबूवत का मतलब मत करे सुभान अल्लाह मुझे आखिरी शेर मुझे हाजिरी खत्म और मेरे दोस्तों सरकार की बातें करें किंजो प्यासी हो असा प्यासी मदीने जाए मतलब मत करे सुभान अल्लाह
दोस्तों सरकार की बातें करें, आमिना के लाल के दीदार की बातें करें, दिल को तावानियत करता है हुए अब्दुल्ला मुस्तफा के जैसे खसदार की बातें करें, नक्शबंदी हुए भी जुमलो हजम करे बने जो नबी के साथ ठहरा 3 दिन तक गार में, जो नबी के साथ ठहरा 3 दिन तक गार में। पहला मददगार, पहला सहाबी, नबी ने जिसे हर कदम पर दुआ दी। अफजल बशर ज़ादा अंबिया है, वो जाने सदाकत, वो जाने वफा है। फरिश्ते उसी की अताओं पे आशिक, उसी की नमाज़ों दुआओं पे आशिक। नबियों से कमतर, इमामों से आला, मोहम्मद से हरदम वफा करने वाले। सिद्दीक़ अकबर जितने नबी दा दुखाए होवे सबूत देवो, फर्क इसकी गुलामी अंदर कोई आया होवे सबूत देवो। फितक दा पैसा जिदा तपड़ी ते लाया होवे सबूत देवो। कोई अकल का दुश्मन एक गल मना नहीं सकदा, नबी दे नाते जो घर लुटावे वो बाग ज़हरा दा खा नहीं सकदा। अल्लाह मते करे सुभान अल्लाह। अंडा होया से सुनो कोई दिन नो यो दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर, अज़र जोजी ने दमादम मस्त कलंदर सिद्दीक दा पहला नंबर। जिन्हों की तो अदर मत कर सुभान अल्लाह। जिसकी सजद नाल पैगंबर कबर दे अंदर, मज़ार दे अंदर, द्वार दे अंदर आई गवाही कुरान दे अंदर। बोलो सारे सुन्नी मिस्र विच खिलाफत बाद पैगंबर अबू बकर दा पहला नंबर। अबू बकर दा मौला अली ने बैयत की, नमाज लिया से पीछे नहीं थी, खुश होके बोले मौला हैदर, विच खिलाफत बाद पैगंबर अबू बकर दा पहला नंबर। जिसे देख कर बदल दे शैतान अपना रास्ता, और सुन्नी बोले सुभान अल्लाह। जिसे देख कर बदल दे आका उमर, मुर्शिद उमर, शोला उमर, आला उमर, औला उमर, बेहतर उमर, वाला उमर, सात नबी पाक सुजान से शैतान ईमान में, ईसान में, इकाम में यकता उमर, माबाद खत्म मुरसलीन कोई नबी आना नहीं। ये सिलसिला ऐसा अगर कोई एक नबी होता उमर। अदर मत करे सुभान अल्लाह। दुआएं में फिल्में में भांपले सरकार अपनी बिजली आओ बनी हयादार की बातें करें, सबसे लाडली बेटी नबी ने जिसको दी। अदर मत करे ज़हरा वफा परस्ती की लाज ज़हरा, शबीर और शफर दी अम्मी ज़हरा, नबी दे घर विच है जम्मी ज़हरा, ज़काम तेरे नु कौन समझे फरिश्ते फरिश्ते अम्मी ज़हरा। जिन जो अली सा चावना है पांचों ने सा खावना है, जिन जो अली सा चावना है पांचों ने सा खावना है। भले हो जो हिजरे पिए जा पुत्र पर अली जो वेरी पनु भावना। माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह वाली जिंदगी का, अल्लाह वाली जिंदगी का अल्हम्दुलिल्लाह। हाणे अल्हम्दुलिल्लाह साहबज़ादा वेठा आहिनि, ॿ मिसरा जे लाइ फ़कीर परे खां आयो आहे ऐं मुर्शिदनि जी दुआ सां हिन फ़कीर जी शादी थी आहे। चओ सुभान अल्लाह। हर 15 शोबान ईंदो हो, साईं जन खे अर्ज़ु कंदो हो, साईं जन जी दुआ सां हिन फ़कीर जी शादी थी आहे। हाणे फाइल खईंदो त साईं हाणे मूंखे नौकरी मिले, छोकिरी मिली वई, हाणे नौकरी मिले। फ़कीर अब्दुल जब्बार हाफ़िज़ खे तव्हांजी 2 मिसरा चे ग्रेवी में ॿुधायो। अल्लाह हबीबना सल्ले अला मुहम्मदिन है हिक बार करे अज तू दीदार मदीने जो सजी उमेर तो दे सरदार मदीने जो एक बार करे अज तू दीदार मदीने जो है जलिसानिया तई जन्नत हबीब सा तुम मदीने के वहवा जब आए सिंगार मदीने जो है कि वक्त बने गुजर
गुजरी कल का न पवे ठीका अल्लाह के वक्त वने गुजरी कल का न पवे ठीका अल्लाह ही जाने तो इसरा मदीने जो काफिले के कतारे छद सिंध गोरिय के दिल सार हली इस तू दिलदार मदीने जो है महबूब मदीने जा मुर्शिद दिल पर सना देकर दीदार करा दिल पर मदीने जो सुभान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल करीमुल अमीन। अज़ीज़ो यारो दोस्तो बुजुर्गो भाइरो अज मुझे रब जा बेपाया एहसान आई थोरा जे अल्लाह जे वली जी कचहरी तोखे मुखे नसीब फरमाया को कंहिंजो सॾजे को कंहिंजो सॾजे अहले सुन्नत वारा अल्लाह वारन जा सॾबा है असां जे लाइ इहो एज़ाज़ वा जो असां अल्लाह वारन सां मोहब्बत रखण वारा आहियूं। जिंदगी जो वॾे में वॾो सरमायो जिंदगी जो सब खां वधीक जेका कमाई आ उहा अल्लाह वारन जी संगत में मुयस्सर थींदी आ। कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर रब करीम इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन ए ईमान वारो ड्रिजो मु अल्लाह जी ज़ात खां वकूनू मअस्सादिक़ीन वनी उन्हनि जी संगत में वेहो जेके सच्चा रहनि जेके अल्लाह सां वफादार आहिनि जेके मुहम्मद मुख्तार जा वफादार आहिनि उन्हनि जी कचहरीअ में वेहो तहांखे मां अल्लाह पंहिंजी मोहब्बत सां नवाज़ींदुसि। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी पंहिंजो पाण खे उन्हनि जी संगत में वञी वेहार उन्हनि जी कचहरी में वञी वेहार जेके सुबुह सांझी यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी जेके सुबुह सांझी पंहिंजे रब खे पुकारण वारा हूंदा जेके हर दम हर लम्हे पंहिंजे अल्लाह के सॾण वारा आहिनि इन्हनि जी संगत में वेहो जॾहिं उन्हनि जी संगत में अचो वेहो त पोइ उन्हनि खां पंहिंजूं अखियूं न फेरींदा वञो। हिदायताबाद में अचण वारा अल्लाह जे वलियनि जूं जेके बि निशानियूं कुरान ऐं हदीस में अल्लाह ताला ऐं मदीने वारे साईं ॿुधायूं आहिनि
उन्हनि में हड़ई निशानियूं मुंहिंजे मुर्शिद में पाईंदा जॾहिं अल्लाह वारनि जी संगत में वेहिजे त अल्लाह तो फरमाए वला तअदु ऐनाक अनहुम उन्हनि जे चेहरनि खां पंहिंजूं दीदूं हेॾे होॾे न फेरींदा वञो जॾहिं अल्लाह वारनि जी संगत में वेहबो आहे उन्हनि जी कचहरी में वेहबो आहे त उन्हनि जी कचहरीअ जे वेहण जो अदब हे आहे त अखियूं हेॾे होॾे न फेरायो हम तनो गोश उन्हनि जो दीदार कयो मां अल्लाह तव्हांखे पंहिंजी महबत जा ताज पहिराए छॾींदुमि जॾहिं कचहरीअ में बि आयो संगत में बि आयो उन्हनि जे चेहरनि खे बि ॾिठो हाणे रब थो फरमाए अल-खिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु ॿुधो जेॾीमहिल क़यामत जो ॾींहुं थींदो माइटनि जा वेरी दुश्मन थी वेंदा वेझा रिश्ता दुश्मनी में बदिलजी वेंदा इल्लल मुत्तकीन सिवाय उन्हनि रिश्तनि जे सिवाय उन्हनि नंढनि जे सिवाय उन्हनि यारनि जे सिवाय उन्हनि दोस्तनि जे जिन जी दोस्ती अल्लाह जी रज़ा ख़ातिर हुई नया उठारियो सुभान अल्लाह अदुबुन इल्लल मुत्तकीन हड़ई दुश्मन थी वेंदा सिवाय अल्लाह वारनि जी यारीअ जे ये यारी उहा यारी आहे जंहिंजे लाइ मदीने वारे ताजदार फरमायो आहे त हिननि जी कचहरीअ में वेहंदो हिन कचहरीअ जी वेहण जो मिसाल हे आहे जो जीअं अतार जे दुकान ते वञी अतुर ख़रीद कयो पोइ अतुर वठो या न वठो बस दुकान ते पहुचो मुफ्त में सुगंध सुरहाण मिली वेंदी सुभान अल्लाह अतार जे दुकान तां अतुर जी सुरहाण मिलंदी आहे बल्कि अल्लाह वारनि जी संगत में मोहम्मद मिठे जी मोहब्बत जी सुरहाण मिलंदी आहे सुभान अल्लाह अल्लाह वारनि जी संगत में छा मिलंदो आहे हिकिड़ो गज़ल तो ॿुधाइण चाहियां सुभान अल्लाह हज़रत क़िबला मशहूरनि वारा बादशाह सुभान अल्लाह साईंदा फरमाए जा आलम जा आधार मिठा वो घाए आजिज़ जी वो चिंगार मिठा जा आलम जा आधार मिठा घाए आजिज़ जी वो चिंगार मिठा जा आलम जा छपर कीन छलियो गोली पंहिंजी गजो सच्चा सैयद इहो सगुज़र पे सॼो ओ पिरी पिरतों पखां के ओरां अॾो ही दर जो कुतो न कयो धार मिठा अजाल मजा अथम ए बघड़ा वतन की हज़रत मोहम्मद कासिम के जवानी कंबुती अखड़ा ओ पंजा अफाल दिसी हाय हाय हथड़ा हणा मारे मरणो जी मयार मिठा अजाल मजा सुभान अल्लाह अल्लाह वारनि जी संगत में छा मिलंदो आहे बस मां पंहिंजे मुर्शिद जे हिन शेर ते तकरीर ख़तम थो कयां छा मिलंदो अल्लाह वारनि वटां अखड़ियुनि में मुंहुं वसायो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जानी जमाल तुंहिंजो मुखान नूर विसरी वहवा कमाल तुंहिंजो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जाॾे खणा निगाहूं ताॾे तुंहिंजो जलवो मिठड़ो नाम तुंहिंजो माखी पुॼे न हलो लखई रजे बराबर वाकई मिसाल तुंहिंजो
वशम्स वल कमर दुहा समसा हुस्ने हबीब बरतर यासीन जैसे मसा वो खुल के अजीम आहिन खूबियों खिसालत हुजा तुझी रजा जरा पहथो यो पजाया साईं तुझी रिफ़ातुन जा गुण रोज गायो गाया तुझी रिफ़ातुन जा गुण रोज गायो गाया तन मन में आ मुझे मुर्शिद दिलबर साईं के ओ तन मन में आ सुन दिलबर साईं के हरदम ख्याल तुझो अल्लाह वारनि संगत मसीह मोती मिलंदा आहिनि पोइ जेको इहे मोती वठण आयो आहे अल्लाह कंदो त उहे झोल भरे पोइ वापसि मोटंदो अॼु असांजो अचणु अल्लाह पंहिंजे नसीबनि सां असां अल्लाह करीम असांखे असांजे नसीबनि सां हे अचणु नसीब फरमायो आहे मुंहिंजा जानी हिन महफ़िल जा जितना भी मानू शुक्र अदा करे थोड़ा थीला छो जो हेड़ी संगत वरले मिले अले न मिले हेड़ी कचहरियों नसीबन वारन के मिलंदियों अल्लाह शला असां के हे कचहरियों हमेशा नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह नाडा सुभान अल्लाह जो आवाज हथ मथी खणी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हाने उन अजीम हस्ती के बयान वास्ते दावत दिनस जी जी गुफ्तार सां असां के मुर्शिद दी गुफ्तार जी सिकल आंदी आ चो सुभान अल्लाह जी जे दीदार सां मुर्शिद जे दीदार जी सिकल आंदी आहे मुजी मुराद हजरत अल्लामा व मौलाना साहबजादा पीर साईं अबू हाशिम अल मारूफ मिठर साईं तेरे दिलबर साईं के गुजारिश कंदासी त पंहिंजे बयान सां असां तव्हां जमात खे मुस्तविल करे चओ सुभान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल-मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور صدق الله مولانا العلي العزيز إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما जेके दुरूद शरीफ याद है सो बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़े अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदना व मुनअमना व मक़वाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला अबीहि व उम्मिहि व आलिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा करोड़े करोड़े में एहसान ते अल्लाह अज असां के पंहिंजे मुर्शिद करीमन जे इन नूर भरे आस्थाने ते मरकज़ तजलियात हिदायताबाद शरीफ में अचण जी सआदत बख्शी है।
जितना अल्लाह जा शुक्र अदा कयूं से घटा है ना जो कदे मुर्शिद वट असा हली था अचूं कदे मुर्शिद वरी असा वट हली दीदार था सुभान अल्लाह एडी सारी जमात है यकीन जानो त इन रबीउल अव्वल शरीफ में तकरीबन हर कंहिंजे इलाइके ओसे पासे में मुझो मुर्शिद दिलबर साईं फेरो ॾेई आयो है सिंध वारन से अल्लाह की रहमत जो को ककर आहे दिलबर साईं की सूरत में जेको वड फुड़े मींह की सूरत में असां ते वसे पियो खैर बता करे पियो रहमत बता करे पियो हे वो ककर आहे जेको मोहम्मदी तालीम बख्शे पियो मदीने वाले साईं जो इश्क महबूब मुस्तफा करीम की ताबेदारी जो सबक लजपाल नबी सा मोहब्बत उल्फत चाहत मोहब्बत वाले ताल्लुक कायम करण जो दर्स दे पियो इंशाअल्लाह ये जेके तालीमात मुर्शिदन पखेड़ियों आहिनि समेटी ना वींदासीं क़यामत जे दिहाड़े नबी जे लिवाए हमद जे हेठां ज़रूर अची वेंदासीं वरी जो सुभान अल्लाह असा अल्हम्दुलिल्लाह आस्तानो हिदायताबाद है फजलाबाद है मातलिया या दिलबराबाद है करमपुर इसालियाबाद है या आस्ताना मदीने वाले साईं जे फैज महबूब मुस्तफा जी तालीमात के पखेड़ने जे ला कायम किया गया है इनमें हिदायत आबाद कायम करण में मुझे मुर्शिदन करीम जो इरादो को पाजी वाह वाह जो न या पाजी जात जे चमकाइण जो न बल्कि हे जेको इदारो कायम थियो आहे हे दीन जो किलो बणजण जे ला कायम थियो आहे अफसोस आहे जो खामखा कुछ माण्हू असां जे हिन आस्तारन सां हसद रखन था बुग़्ज़ इनाद रखन था इख्तिलाफ रखण वाला घट है इख्तिलाफ मुखालिफ माण्हू जमा सही फिलहाल मुखालिफ है मुखालिफ ना है मुखालिफ उन के चइबो आहे जेको इख्तिलाफ रखे को नजरिए जो इख्तिलाफ रखे को ख्याल जो इख्तिलाफ रखे उनके मुखालिफ चइबो आहे असां त इनाद रखण वाला है हसद करण वाला मां उनके गुजारिश कयां तो अदा हे दिलबर साईं पंजे तरफा कासे कायम न कई आहे गुंबद खजरा वाले हबीब जी हिदायत आहे हे दिलबराबाद में जेको चिराग कायम थियो आहे हे फजलाबाद में जेका रोशनी पखड़जे पई साले आबाद में जेका फैज़ बरकत वंडजे पियो यो नूर या बरकत असां जी बारियल नाहे हे के दुनिया वाले जी चमकायल नाहे हे मदीने वाले साईं जी इनायत आहे मुझे मुर्शिदन करीम पूरी जिंदगी सिलसिले आलिया नक्शबंदिया जा सबक दिना है सुने गौसल आजम पीराने पीर दस्तगीर जो पैगाम सिखायो है अल्हम्दुलिल्लाह वंड नक्शबंदी शाह नक्शबंद जो वंड है हे सुने अब्दुल कादिर जीलानी गौसल आजम दस्तगीर जो वंड है वंड उनन जो दिल आहे तेके खोट को नहीं दी हिनाद रखण वारन हसद रखण वारन के मां हथ बदी गुजारिश तो कया खामखा पांजी आखिरत बर्बाद न कयो अल्लाह वारन सा वेर पाए पांजी जिंदगी बर्बाद न कयो हिकड़ा मुखालफत कंदे कंदे हसद रखंदे वनी कब्र जा मेहमान थिया वरी बिया पैदा थिया सेकिया वरी बिया पैदा थिया वरी उहे बिया वरी चौथा आया तवाजी लाइन किरंदी वींदी दिलबर साईं जो पैगाम न खुटो न खुटंदो इंशाअल्लाह अल्लाह वारन जो पैगाम है न यो नबवी फैज़ होंदो कड़ी कड़ी सा जुड़ियल संद संद सा जुड़ियल है हे सिलसिलो जेको हले पियो हिता हिदायत आबाद शरीफ का वींदे मदीना मुनव्वरा ताई मुस्तफा करीम ताई ये सिलसिलो जुड़ियल है असा जो मुर्शिदन करीम जो सिलसिलो को हथ में टुटल ना है को छिनल ना है को विचा अचानक सा दिलबर साईं पैदा थिया ऐ पांजी गाल करण जे ला बैठा न ए सिलसिला काहे कमाए सुलूक तय करे जानबन सा जीव जुड़े ऐ पोस ऐसे अचे बैठा आयूं बैठा नायूं बेहारिया विया आयूं बेहारिया विया
वरी जो सुभान अल्लाह तू समझी तो दस के विहारो के वडेरे जे तकत में ठायो के अमीर या के सौदागर के ताजर जे चवण से वेठा आहियूं न हिते जेको वेठा आहियूं हिते हिदायताबाद में हे जेको किलो खोड़ियो आहे इन जा तर कापार में किला खोड़ियल आहिनि तुंहिंजी हिम्मत न आहे जो हिन किले खे लोॾे सघी इंशाअल्लाह क़यामत अची वेंदी हिदायताबाद जो नूर ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो हक़ मुंहिंजा साईं हक़ बेशक नूर भरी मरी जमात करम जमात का आम जमात ना है नूर वाली जमात जैके मदीने वाले साईं नूर बख्शो है मदीने वाले साईं जी इनायत है आई कल्ब हुई अजब है इंशाअल्लाह मां न हूं तो मुजा पुत्र न हुंदा असा जी जान हली वेंदी अल्लाह मुझे मुर्शिद करीम जे फैज़ के क़यामत ताईं जारी सारी रखे ये इन फैज़ के हलाइण वारा साईं मुझा के खलीफा या साहिबजादा या मुरीद खातिम न है असा जेको दिलबर साईं दा निभाए वासा सबनी के खबर आ मुझे पीर के फैज़ बख्शण वारो निगाह इनायत करण वारो मुझो रहबर मुझो रहनुमा मुझो मदीने जो ताजदार सुभान अल्लाह मुझो महबूब त आयो ही नूर बंडण आहे मदीने वारो साईं नूर बख्श है पान वो नूर आ त नूर ॾियण आयो है चलो सुभान अल्लाह आला हजरत अजीमुल बरकत शाह इमाम अहमद रजा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जो शेर है फरमाए तो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले तू जिंदा है वल्ला तू जिंदा है गणी जो सुभान अल्लाह तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मैं मुजरिम हूँ आका मेरा साथ ले लो मैं मुजरिम हूँ आका मेरा साथ ले लो रस्ते में है जा बजा रस्ते में है जा बजा थाने वाले वरी जो सुभान अल्लाह आवाज़ दिल लातिया उन दिल पर उन मदीने वाले सा को इनायत भी कंदो आ करम भी कंदो आ मेहरबानी भी कंदो आ जे शख्सियत जो हथ रखे जेके पंजो करे जेके मदीने वारो पंजे भाकुर में आणे उनके बेके जी जरूरत बेके जी मोहताजी हाजत पवंदी नाहे जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा जेका मुबारक चंद लफ्ज़ ने फकीर तिलावत किया रब फरमायो तक़द जाकुम मिनल्लाहि नूर सुभान अल्लाह तहकीक ए ईमान वारो तवाजे रब वटा पालनहार वटा अल्लाह वटा तवाजे मदीने वारो साईं नूर बणजी आयो महबूब नूरा
जो नूर अला नूरा नबी सुनो जेके नवाज़े तेके वो नूर वारो बनाए चले सुभान अल्लाह साहबिया मुझे दिलबर नबी जो साहबी मजलिस में बैठो कचहरी में बैठो आका जी मजलिस में बैठो या रसूल अल्लाह वक्त गुजरी वियो हाणे मजलिस जो खत्म थिया घर वञणो रस्ते में का बत्ती बिजली नाहे का लालटीन दियो नाहे जेको बारे वञो या रसूल अल्लाह करम कयो मदीने वारे फरमायो लठो अथई ओरिया कर साहबी लठो मदीने वारे साईं जे वेझो गया लठ जे मथे ते महबूब हंध फेरियो अले ध्यान मुड़े अले आसमान ते घुमो लठ ते हथ जो फेरी त लठ जे मथे मां इए को नूर निकरे जीअं सर्च लाइट बारे चलविया न सेस न चार्जर न बत्ती न बिजली महबूब सोने जो हथ लगो सुभान अल्लाह बत्ती मां रोशनी निकरण शुरू थी वई बस साहबी हुजन केतरो निकला महबूब जी दरबार मां हिकड़ी एड़ी जाय ते पहुता जो किनी साहबन मां हिकड़े के हिकड़े पासे वणणो हुयो बे के खबे पासे वणणो हुयो हाणे हिकड़ो त लठ खयो पियो वने रोशनी खयो पियो वने बे के नूर किथां मिले तो उन चयो त अदा परेशान न थी ये जेका बत्तिया ये जेका रोशनिया मुझी रोशन कयल नाहे मदीने वारे साईं जो नूर अदा कयल आहे छा कई जो नबी जे लठ ते हथ फेरियो हुयो पांजी लठ खणी उन में ही मिलाई बी लठ जेका हुन साहबी जे हथ में हुई हिन लठ जेके नबी जो हथ लगो हुयो यो नूर हेत चिमके पियो पर ही लठ नूर वारी बणजी वई वो पंहिंजे घर वियो हे पंहिंजे घर वियो हुनखे बि नबी जो नूर मिली वियो त हिनखे बि मदीने वारे जो नूर अता थी वियो चओ सुभान अल्लाह अब ॻाल्हि सम्झो त हाले सुठा पिया आहियो नूर नबी हिक खे ॾिनो हुयो हिक जी लठ खे रोशन कयो हुयो हिदायताबाद में अचण वारो हुन साहबी नबी जे नूर खे पाण ताईं महदूद न रखियो ॿिए खे वंड ॾिनई त ॿियो बि नूर वारो बणजी वियो मुंहिंजो महबूब मुर्शिद सिलवर साईं गुंबद खज़रा मां नूर वठी आयो मदीने वारे जो नूर हासिल करे आयो हे चिराग चिमके पियो केॾीमहिल हिदायताबाद में केॾीमहिल फज़लाबाद में केॾीमहिल सालियाबाद में कॾहिं करमपुर ऐं दिलबराबाद में कॾहिं महबूब इलाही काछे में त कॾहिं वरी घोटकीअ जे हुन करमाबाद में नूर चिमके पियो आहे को नूर वठण वारो लठ पंहिंजी खणी आ नूर मोहम्मदी ॾियण वॾनि जो कमु वरी जो सुभान अल्लाह हे नूर रुगी हिते न रहंदो हे नूर रुगी हिन जाइ ते न रहंदो नबवी नूर कबर में बि नफ़ो ॾींदो त कम जे ॾियारे उथंदे त आशिक़ चयो त नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे न चयो सुभान अल्लाह नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे हश्र में उनकी शिफाअत के हवाले होंगे संभाले होंगे हम गुनहगार जो हम गुनहगार संभाले होंगे मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब जिनके नबी जो नूर मिले
जेके साईं जो नूर मिले हिकड़ा नूर वारा हिकड़ा बेनूर बदशकला साईं चई वे दोमा सा वाले मौलवी ताजल चयो त कटू हमरा होजे सो एकड़े फकीर जे घर में घिड़ियो चोरी करण जे चोरी कया दाद पे रही हेडे होडे काश नजर ना आए तो फकीर जी अख खुली ची छातो बोली ची माल चोरी करण आयो बोलण आयो त काश ची खुदा जो पाना मुके ते तीए जो काश नजर नहीं दिया तू रात जो बोली हे जगो नबी जो बेअदबा नबी जो गुस्ताखा न ॾींहं जो को नूर न रात जो को नूर यौम तबियतु वजूह व तस्वसु वजूह उन दिहाड़े हिकिड़े ॼण मुंहं नूर वारा हूंदा हो हीअ जमात ते हिदायत बाद बेटा वजूह यौम नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा मुंहं मुरकंदड़ हूंदा रब जे दीदार में मुस्तग़रक़ हूंदा हिकड़न जा मोहन कारा कया वींदा हिते दिलियूं कारियूं अदब नज़र नथो अचे इकराम नज़र नथो अचे मदीने वारे साईं खे पाण जहिड़ो चवंदे चवंदे नथो काजी बेअदबी कंदे महबूब जे मिजाज खे बिदत हराम नाजाइज़ सॾींदे थकजे नथो अदा तुंहिंजे घर में नूर हुजे त नबी जो अदब नज़र अचे हे इश्क वारी जमात या तू हिदायत बाद में मुझे मुर्शिद जो लफ्ज लफ्ज मुधने न इश्क वारो नूर वारो अदब वारो एहतराम वारो नजर ईंदई सुभान अल्लाह आओ कि ना हदीस उहाई हदीस बुखारी जेका दिल पर संगे कुतुब खाने में पईया उहाई बुखारी तुझे मदरसे में पढ़ाई वने थी मुस्लिम शरीफ जेका दिल पर संगे कुतुब खाने में पईया साई तुझे मदरसे में आ ओ या तिरमिजी ओ अबू दाऊद या नसाई ये हदीस जा किताब ये अकायद जा किताब ये फलसफे मंतिक जा किताब हर साजी मुर्शिद जी जेके लाइब्रेरी में पिया है तुझे मदरसे में मिनो अन लफ्ज बलफ्ज उहे ही आहिन पर मिठा बेनूर आहे बेनूरा अंधो आ कारो आ त नूर वारी शय नजर नथी अचे अल्लाह वारन वट वे रुगी किताब खुले तो बयान शुरू थे तो त अखर अखर मुस्तफा जे इश्क सां भरियल नूर वारो नजर ईंदो असांजे लाइ दर दिलबर जो काफ़ी आओ अल्हम्दुलिल्लाह सुन्नी आहियूं हर सुन्नी आलिम असांजे सिर जो ताज हर अल्लाह वारो असांजे सिर जो ताज पर उन्हनि अल्लाह वारनि जी बि ताज़ीम असांखे ज़िक्र सां ई सेखारी आहे इहो नूर वलियनि जी मोहबत वारो किथां मिलियो आहे ॻाल्हायो ॿुधायो कि स्टेज ते चयो त फलाणे पीर जी मनक़बत मां ठाहे थो पढ़ां फिलाने बुजुर्ग जी मनक़बत मां ठाहे थो पढ़ां इहो त जिगर दिल पर साईं जो आहे न सुभान अल्लाह छे ये जो जन्ने हिकड़े जी घोट हिकड़ो जन्ने हिकड़ी ऐं नारो वरी ॿिए घोट जो लॻी ईअं थींदो आहे पर मुंहिंजे मुर्शिद कामिल जो त असां में बर्दाश्त हा बुजुर्ग जो ज़िक्र थिए केटी बंदर का कश्मीर ताईं जय अल्लाह वारे जो ज़िक्र से मुंहिंजी दरगाह हुन जे लाइ हाज़िर आहे असांजे मातली शहर में को ज़मानो गुज़रियो आहे मातली शहर में हज़रत अमीर अहले सुन्नत मौलाना इलियास कादरी दामत बरकातुहुल्लाह अलैहि तशरीफ़ फरमा थियणा हुया के ज़माने जी ॻाल्हि आहे अॼु खां तक़रीबन 20-25 साल अॻु जी ॻाल्हि आहे मातली में अचणा हुया पोइ मातली में मुखालफ़त कई त साईं खे अचणु कोन ॾींदासीं के मस्जिद में बयान करण कोन ईंदासीं दिल पर साईं फरमायो सभु मस्जिदूं बंदि आहिनि मुंहिंजो आस्थानो खुलियल आहे अमीर अहले सुन्नत असांजी दरगाह ते अचनि असांजी मस्जिद में अचनि हिते वेही बयान कनि असांजो आस्थानो खुलियल आहे ॾिसो केरु थो अल्लाह वारनि खे झले तव्हां ॻाल्हि सम्झो था हाणे कोन सम्झो पुट इन कम जे लाइ दिलि खपे जिक्र खपे मदीने वारे जो नूर खपे जे वटि आहे उन जे अंदर इहा वॾाई इहा मोहब्बत वारी नज़र हूंदी आहे बाक़ी जे
किरियो क्यों आई अल्लाह तो के इन हसद में इनाद में बुग़्ज़ में जलाई तो रहंदो न मुंह बाहि लगाई ने के करमी लगाई रब लगाई सड़ंदो रहो असा चवंदासी जिए जिए दिल भर अल्लाह ताला शाल मुझो चवण तवा जो बुधन पंज बार का एक नज़्म कबूल मंजूर फरमाए तवज्जो मुलिया मुझे हथ में मुझे मुर्शिद करीम जा नवा किताब है सुभान अल्लाह हिकड़ो किताब ई जो जन इसराइल ते एटम बम वनी के हे नवा किताब मुझे मुर्शिदन जाया हिन ही महीने में हिकड़ो आयो वाहिद जी वाखान हिन महीने में रबी सानी शुरू थी रबी अव्वल में वाहिद जी वाखान आई हे आहे नियाणियुनि जे लाइ सुभान अल्लाह मवाइद हसन जा बजिल ते ने जे में हिन में औरतुनि जा मसाइल आहिनि औरतुनि जे लाइ नियाणियुनि जे लाइ मुंहिंजूं भेनरूं जेके घर में ॿुधनि थियूं उन्हनि खे गुज़ारिश आहे हे किताब वठो पढ़ो पंहिंजी नियाणियुनि खे पंहिंजी भेनरुनि खे पंहिंजी घर वारियुनि खे पंहिंजे अमड़ियुनि खे पढ़ायो इंशाअल्लाह उहे दीन सिखंदियूं त तव्हांजे बच्चनि में बि दीन पैदा थींदा इनमें समूरा मसाइल दिलबर साईं सोले सहल अंदाज में बयान करें अगर तकरीरी सूरत में है पर कोई इस्तिफादो हासिल कंदो न तो इनमें इल्म जो असुल बाहर रखायो उन का बाद में हे आहे वाहिद जी वाखान जेमें अल्लाह जी तौहीद असांजे सुन्नियुनि खे मेणो ॾींदा आहिनि त सुन्नी तौहीद बयान नथा कनि मुंहिंजो तौहीद जो नूर बि मदीने वारे दिलबर साईं खे ॾिनो कुल्कुल्लाह अमरुल्लाह अस्माउल्लाह जमालुल्लाह ईमानुल्लाह मलाइकतुल्लाह कुतुबुल्लाह किताबुल्लाह कदरुल्लाह अदलुल्लाह दीनुल्लाह बैतुल्लाह हज बैतुल्लाह आयातुल्लाह सिरातुल्लाह हुकूकुल्लाह कुर्बतुल्लाह खशियतुल्लाह जिक्रुल्लाह शुक्रुल्लाह तक़वुल्लाह तवक्कुल अल्लाह तबरुकातुल्लाह अहलुल्लाह शाइरुल्लाह वलीउल्लाह अंसारुल्लाह पढ़तो इंदे सीनो अल्लाह जी मोहब्बत भरबो वाहिद जी वाखा असल बेमिसाल किताब हर सुफ़े ते तो के नई गाल समझ में ईंदी नओ अकीदो सिखंदे इंशाअल्लाह ऐं हे किताब आहे दिलबर साईं मुझे मुर्शिदन जो नओ आयल आहे इंतकाम छा असल ये बाजार में वने खुर्शीद कानूनी में कनो कुलो लगे त छिके बाह पटे वठते और बदले वठण जे ला क्या जेड़े फसाद में विढ़ण जे ला तैयार बदले वठण जे ला तैयार दिलबर साईं तवा के सोली सिंधी में बुधायो आ तो मोहम्मदी तरीको साथ निभाइण जो छा इंतकाम में किताब वठो ॿिया किताब आहे असल दिलबर साईं हर मौजू ते असा के बयान ॾेई छॾिया आहिनि किताब ॾेई छॾिया आहिनि तव्हां जे लाइ लिखिया तव्हां करमियुनि जे लाइ तव्हां भाइरनि जे लाइ ऐं वलीअनि जे बुज़ुर्गनि जे आस्थाननि ते मेला मलाखड़ा थींदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि बाबा अॼु मिठाई था वठी वञूं को फुला वठी वेंदो को मिठाई वठी वेंदो को कहिड़ी शइ वठी वेंदो दिलबर साईं जे आस्थाने ते अचो त इल्म जा खज़ाना किताबनि जी सूरत में थी वञे तव्हां कहिड़ी शइ वठी आयो जे मुर्शिदनि सुणनि असांखे इल्म जी ख़ैरात वठबा इंशाअल्लाह हितां दरवाजे में बाहर निकरो न को हथ खाली न होजे हर हथ में हिकड़ो नंढो या वडो दिलबर साईं जो किताब तव्हांजे हथ में होजे अध ॻाल्हायो था सुठा ये जेके पैसा ईंदा आहिनि किताबनि में वल्लाह बिल्लाह सुम्मत अल्लाह अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते वेठो आहे साईं जन पंहिंजी ज़ात ते इस्तेमाल न आहिनि कंदा हिनमें जेको रुपयो वेंदो आहे उहो समूरो जो समूरो इन्हनि किताबनि इन दीन जी तबलीग ते ख़र्च थींदो लिखण पढ़ण दिलबर साईं जे किताबनि ते ई ख़र्च थींदो आहे तव्हां हेतिरो स्टॉक आहे असां एतिरा किताब पढ़ी दंग नथा कयूं उहो हिकिड़ो पीर साहिब हुजे साईं जन जो किताब खणी वियुसि त साईं जन तोहफ़ो मोकिलियो मूं चयोमांसि साईं साईं जन जो किताब आहे चई त साईं खे चओ पंहिंजे वाले साहिब खे त अॻ में जेके लिखिया अथई उहे त माण्हू पढ़ी वठनि मुझे तू नथो पढ़ी त ॻाल्हि कर बाक़ी करमी अल्हम्दुलिल्लाह किताब पढ़ंदा आहियो हर फर्द किताब वठंदो इंशाअल्लाह को बि हथ खाली न हुजे नंढो वॾो किताब जे तव्हांखे पढ़ण नथो अचे उहो कंहिंखे तोहफ़े में ॾियो दादा मुंहिंजे मुर्शिद सोने जी मीरास ख़ैरात हीअ शइ टे हाफ़िज़ आहिनि उन्हनि जी दिस्तार थींदी जल्दी में दिस्तार करायूं था उन खां बाद में मुंहिंजे मुर्शिद जो बयान थींदो हींअर मां गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ मुहर्रम अली वलद अब्दुल करीम बारी जो
जेको इंदो जेके पहिरियों पग जो वर मुंहिंजा क़िबला मुर्शिद दिलबर साईं पंहिंजे मुबारक हथन सां ज़िक्र कयो अल्लाह। बियो पग जो वर मां गुज़ारिश कंदो साहिबज़ादा साईं शाह रुकन आलम साजन साईं के जेके अचन हाफिज़ साहब के पग जो वर मां गुज़ारिश कंदुसि अल्लामा साईं सदाम हुसैन ताहिरी रहमत बरकातुहु आलिया जिनके आप साहब के पग जो वर ॾियनि साईं अल्लामा अब्दुल कादिर करमी नगारी साहब जिनकी गुज़ारिश है पग जो वर ॾियनि सैयद मोहम्मद इस्माइल शाह करमी साहब जिनकी गुज़ारिश है हाफिज मकसूद अहमद करमी साहब जिनकी गुजारिश है पग जो वर्जन साहिबजादा साईं मोहम्मद जमान साईं की गुजारिश है तो पग जो वर्जन साईं अल्लामा गुलाम हुसैन जलाली साहब जिनकी गुजारिश है तो आखिरी पग जो वर्जन साईं ठीक है। बियो हाफिज दिलबर अली फलद अमीर खुश्क गोठ अकरो पहिरियों पग जो वर मुझो जाने को मुझो मुर्शिद सोना दिलबर साईं जी सुभान अल्लाह दुरूद पढ़ो अल्लाह असां जे बच्चन के ई हाफिज करे मुर्शिद जे मथे ते पग जो वर चो सुभान अल्लाह। बियो पग जो वर मां गुज़ारिश कंदो साहिबज़ादा साईं शाह रुकन आलम साजन साईं के साईं अल्लामा अब्दुल कादिर करमी साहब जिन के गुजारिश है पग जो वर जन सनद उस्ताद हाफिज मोहम्मद हसन के गुजारिश है पग जो वर जन साईं अल्लामा एजाज अली करमी साहब जिन के गुजारिश है आप साहब के पग जो वर जन मौलवी साहब मौलाना इरफान अली करमी साहब जिन के गुजारिश है आप साहब के पग जो वर जन हाफिज अहमद साहब जिन के गुजारिश है पग जो वर जन साईं मौलवी अहमद खान साहब आखिरी पग जो वर साहिबजादा साईं मोहम्मद जमान पहिरियों पग जो वर हाफिज साजिद अली वलद परवेज कांगरो हाफिज साजिद अली पहिरियों पग जो वर मुझा मिठड़ा मुर्शिद दिलबर साईं आप साहब की दीवान सुभान अल्लाह गंग रंजा ठठ थी गया। बियो पग जो वर साहिबजादा शाह रुकन आलम साजन साईं हाफिज मकसूद अहमद करमी साहब साईं सदाम हुसैन ताहिरी रहमत बरकातुहु आलिया सैयद फारूक शाह खलीफा मोहम्मद सिद्दीक नारो साहब कारी मोहम्मद सलीम साहब खलीफा खाशन अली करमी साहब हाजी इब्राहिम लिगारी साहब हाफिज मोहम्मद मिठल लिगारी करमी साहब उसी हिम्मत के साहिबजादा अबू तुराब अली साईं अगे जो हाफिज मोहम्मद जैद करमी साहब जिनकी गुजारिश है